बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते सभिनी खे भलेकार। मां आहियां सईद सारंग। क्लास 9th इंग्लिश जो लेसन 3 आहे, चेज़िंग ड्रीम्स, यानी ख्वाब पूरा करणु। Jamil entered the courtyard in front of the shabby mud house, walked lazily and collapsed on the charpai in the middle of the yard under the cool moonlight sky. जमील हिकु पुराणे मिटीअ सां ठहियल घर जे साम्हूं पथर में आहिस्ता आहिस्ता घुमंदे दाख़िल थियो ऐं थधिड़ी चांड्रोकीअ में ॿुॾल आसमान जे हेठां पथर जे विच में पियल खट ते बेहाल थी किरी पियो। Looking at the Jamil, his father kept his cup of tea on the table and dragged his charpai close to him and asked, "What's the matter, son? You seem upset." जमील खे ॾिसंदे संदसि वालिद चांहि जो कप मेज़ ते रखियो ऐं पंहिंजी खट खे संदसि वेझो कयाईं ऐं पुछाईंसि त छा ॻाल्हि आहे पुट, तूं परेशान नज़र अची रहियो आहीं। "No, father, everything is fine." कुझु बि न आहे बाबा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। "You don't seem okay. Let's have dinner, then we will talk about it." तूं ठीकु नज़र नथो अची, पहिरियां माने खाऊं पोइ हिन ॻाल्हि ते ॻाल्हायूं था। Jamil's mother and Aunt Sadori, an old family friend, came out of the kitchen with a tray of food and a jug full of water. जमील जी माउ ऐं चाची सदोरी ख़ानदान जी जेका हिकु पुराणी दोस्त हुई, खाधे जी ट्रे ऐं पाणीअ सां भरियल जग समेत बोरजी खाने मां निकितियो। His sister Sara and brother Khalid picked up the table and brought it close to the charpai. उन जी भेण सारा ऐं भाउ ख़ालिद मेज़ खईं ऐं उन खे खट जे वेझो आंदा। Everybody sat around the table and started eating. सभई मेज़ जे चौधारी वेठा ऐं खाइणु शुरू कयाऊं। Jamil did not move, पर जमील न चिरियो। His father asked him to get up and have dinner. संदसि वालिद उथी अची मानी खाइण लाइ चयो। Reluctantly, he got up and started eating. न चाहींदे बि उथियो ऐं आहिस्ता खाइणु शुरू कयईं। Everybody noticed that Jamil was upset. सभिनी महसूस कयो त जमील परेशान आहे। They cast sidelong looks at him while eating, but did not say anything. उन्हनि खाधे खाइण वक़्तु खेसि टेॾियुनि नज़रुनि सां ॾिठो, पर कुझु बि न पुछियो। As soon as they had finished eating and the dishes had been taken away to the kitchen, his mother asked, "Has your result been announced, Jamil? What grade did you get?" जीअं ई उन्हनि खाधो ख़तमु कयो ऐं थांव बोरजी खाने में खणी विया त संदसि माउ पुछियो, "छा तुंहिंजी रिज़ल्ट अची वई आहे? तुंहिंजो कहिड़ो ग्रेड आहे?" In a sad tone, he informed everyone that he had achieved a good grade. ॾुख वारे आवाज़ में हुन सभिनी खे ॿुधायो त हुन सुठो ग्रेड हासिल कयो आहे। "So why are you sad? Has Sarah passed?" asked his father. त पोइ तूं छो उदास आहीं? छा सारा पास थी वई आहे? संदसि वालिद पुछियो। "Yes, in fact, Sarah has got more marks than me." जी हाँ, असल में सारा मूंखां बि वधीक मार्कूं हासिल कयूं आहिनि। "Why didn't you tell me before?" "I was so worried," Sarah complained. तो मूंखे पहिरियां छो न ॿुधायो? मां तमामु घणी उदास हुयसि, सारा शिकायत वारे लहजे में चयो। "Sorry, Sarah, I was preoccupied with my own thoughts about the future." माफ़ कजां सारा, मां मुस्तक़बिल जे बारे में पंहिंजे सोचनि में मगन हुअसि। "You see, you don't have to worry about your career the same way that I do." ॾिस, तोखे पंहिंजे कैरियर या आईंदे जे लाइ एॾो परेशान नथो थियणो पवे जहिड़े नमूने मां परेशान आहियां। "What do you mean?" Khalid interrupted. छा मतिलबु आहे तुंहिंजो? ख़ालिद विच में ॻाल्हायो, मुदाख़लत कई। "She is a girl. She doesn't have to worry about supporting her family." हीअ हिकु छोकिरी आहे, हुनखे पंहिंजे ख़ानदान खे पालण जे लाइ परेशान थियणो नथो पवे। "Only men have to worry about earning for their families," Jamil commented. सिर्फ़ मर्दनि खे पंहिंजे ख़ानदान जे लाइ कमाइण लाइ परेशान थियणो पवंदो आहे, जमील तबसरो कंदे चयो। "Come on, Jamil. We don't get education only for earning money." जमील, असां सिर्फ़ कमाइण जे लाइ तालीम हासिल न कंदा आहियूं। "We do it for improving ourselves, and both male and female need it equally." असां तालीम हासिल कंदा आहियूं पंहिंजी ज़ात खे बहितर बनाइण जे लाइ, ऐं मर्द ऐं औरतूं ॿिन्ही खे बराबरीअ जे बुनियाद ते हुन जी ज़रूरत हूंदी आहे। Our Prophet Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam has said that seeking knowledge is obligatory for every male and female, Khalid explained. असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तालीम हासिल करणु हर मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे, ख़ालिद वज़ाहत कंदे चयो।
Jamil felt ashamed. Yes, you are right. I agree with you. Jamil शर्मिंदगी महसूस कई. हाँ तव्हां सही चई रहिया आहियो. मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां. I still don't understand why you are so worried. Commented father. मां अञा ताईं न सम्झी सघियो आहियां त तूं अहिड़ो परेशान छो आहीं. वालिद तबसरो कयो. Father, there is no college in our village or any other village around us. बाबा असांजे ॻोठ में को बि कॉलेज न आहे ऐं न ई असांजे ओसे पासे जे कंहिं ॻोठ में आहे. The only college where I can go is 50 miles away in the city. कॉलेज जिते मां वञी सघां थो उहो 50 मील परे शहर में आहे. It seems impossible that I would become a doctor and open a hospital here for the villagers, as they cannot afford to go to the city hospital. इहो नामुमकिन लॻे थो त मां पंहिंजी तालीम जारी रखी सघां. हालांकि मूं ख़्वाब ॾिठो हो त मां डॉक्टर थींदुसि ऐं ॻोठ जे माण्हुनि जे लाइ हिते हिकु इस्पताल खोलींदुसि, छो जो उहे शहर जे इस्पतालुनि में वञण जी ताक़त नथा रखनि. Remember how Uncle Sarmat died last year only because he could not be taken to the hospital on time, Jamil said. यादि अथव गुज़िरियल साल कीअं चाचो सरमद वफ़ात करे वियो, सिर्फ़ इन करे त खेसि इस्पताल न खणी वञी सघियो, जमील चयो. His mother quoted a Sindhi couplet which meant where there is a will, there is a way. उन जी वालदा हिकु शेर जो हवालो ॾिनो जंहिंजो मतिलबु हुयो जिते चाह हूंदो आहे उते राह हूंदी आहे. Distances are to be covered ऐं फ़ासिला घटिजी वेंदा आहिनि. She then said, we can ask Allah Bachayo to take you to the city in his horse court. असां अलाह बचायो खे चई सघूं था त तोखे पंहिंजे टांगे ते रोज़ शहर वठी वञे. Aunt Sadori, who had been listening to the whole conversation, said, I have a suggestion. चाची सदोरी जेका इहा सॼी गुफ़्तगू ॿुधी रही हुई उन चयो त मूं वटि हिकु सलाह आहे. I have a suggestion. You people have done so much for me. I think now it's my turn to return the favor. तव्हां मुंहिंजे लाइ एतिरो कुझु कयो आहे जो मुंहिंजे ख़्याल में हाणे मुंहिंजो वारो आहे त उन अहसान जो बदिलो ॾियां. Jamil and Sarah can easily come in with me in the city and study in the college. Jamil ऐं सारा आसानीअ सां अची सघनि था मूंसां गॾु शहर में रहनि ऐं कॉलेज में पढ़नि. Really? Can I really go to study in the city? Sarah exclaimed. Such. छा मां वाकई शहर में पढ़ी सघां थी? सारा हैरत मां पुछियो. Jamil can go, but Sarah should stay here and help her mother, said father. Jamil वञी सघे थो पर सारा खे हिते रही ऐं पंहिंजी माउ जी मदद करणु घुर्जे, वालिद चयो. Sarah quickly wiped the tear that had rolled down her cheek. सारा तकड़ में पंहिंजा ॻोढ़ा उगिया जेके संदसि गल ते वही चुका हुआ. She didn't want her father to know her feelings. उहा न पई चाहे त संदसि वालिद खे हुन जे अहसासनि जी ख़बर पवे. However, Khalid noticed her emotions and said, Father, don't worry about the expenses. Let both of them go. पर ख़ालिद हुन जे जज़्बात जो मुशाहिदो करे वरितो ऐं चयो, बाबा ख़र्चनि जे बारे में परेशान न थियो, हिननि ॿिन्ही खे वञणु ॾियो. There is a big medical college as well in our city. असांजे शहर में हिकु वॾो मेडिकल कॉलेज बि आहे. Later, both of you can easily continue your studies there and fulfill your dreams, continued Aunt Sadori addressing Jamil and Sarah. बाद में तव्हां ॿई आसानी सां पंहिंजी तालीम जारी रखी सघो था ऐं पंहिंजे ख्वाबनि खे पूरो करे सघो था. चाची सदोरीअ जमील ऐं सारा खे मुखातिब थींदे ॻाल्हि जारी रखी. Wow, I will also be a doctor and work at Jamil's hospital. Wonderful. वाह, मां बि डॉक्टर थींदसि ऐं जमील जी इस्पताल में कमु कंदुसि. शानदार. In spite of his worries about managing finances for both of them, father said. Father smiled. उन्हनि ॿिन्ही जे लाइ ख़र्च पूरा करण जी परेशानियुनि जे बावजूदु संदन वालिद मुस्कुराए ॾिनो. Soon both of them went to the city with Aunt Sadori. जल्द ई ॿई चाची सदोरीअ सां गॾु शहर हलिया विया. Living in the city, attending college, and then the medical college was not a bed of roses. शहर में रहणु, कॉलेज में पढ़णु, ऐं पोइ मेडिकल कॉलेज, इहो सभु कुझु एॾो आसान कमु न हो. Both siblings had to work extremely hard to pass all the exams in the fest. ॿिन्ही भाउ भेण खे तमामु घणी महिनत करणी हुई त जीअं सभई इम्तिहान पहिरें दफ़े सां पास करे सघनि. They could not afford to fail in any subject. छो त उहे कंहिं बि मज़मून में फेल थियणु बर्दाश्त न पई करे सघिया. To meet the expenses, both of them gave tuitions to children in the neighborhood.
ख़र्च पूरा करण जे लाइ उन्हनि ॿिन्ही पाड़े जे ॿारनि खे ट्यूशन पढ़ाइणु शुरू कई. Their parents never let them know the problems they faced during all the time. उन्हनि जे वालिदैन इन अरसे दौरान ईंदड़ तकलीफ़ुनि जो उन्हनि सां ज़िक्र बि न कयो. In the 4th year, father and Khalid had to sell a big piece of fertile land to pay their fee. 4th साल संदन वालिद ऐं ख़ालिद खे उन जी फीस भरण जे लाइ ज़रख़ेज़ ज़मीन जो हिकु वॾो हिसो विकिणणो पियो. The whole family bore the hardships because they wanted their children to realize their dreams and to work for the betterment of the villagers. छाकाणि सॼो ख़ानदान तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾेई रहियो हो, छाकाणि त हू चाहिनि पिया त संदन ॿार ख्वाब पूरा कनि ऐं ॻोठ वारनि जी भलाईअ लाइ कमु कनि. 12 years later, 12 सालनि खां पोइ, Uncle Noor Ali, you should not eat rice, potatoes and sugar, Jamil advised his patient politely. चाचा नूर अली, तव्हांखे चांवर, पटाटा ऐं खंडु न खाइणु खपे. जमील पंहिंजे मरीज़ खे तमामु नरमीअ सां मशवरो ॾिनो. ओके सन, आई विल फॉलो योर एडवाइस. ठीकु आहे पुट, मां तव्हांजे मशवरे ते अमल कंदुसि. Jamil held the old man's withered hand and helped him walk outside the impressive hospital building, standing against the backdrop of lush green fields. जमील उन पोड़े शख़्स जे घुंझियल हथनि खे पकड़ियो ऐं इस्पताल जी शानदार इमारत खां ॿाहिरि निकिरण में संदसि मदद कई, जेका सरसब्ज़ खेतनि जे पस मंज़र में ठहियल हुई. For a moment he looked up at the building that portrayed his dreams. हिकु लम्हे जे लाइ हुन इमारत ॾांहुं ॾिठो जेका संदसि ख्वाबनि जो नक्शो हुई, ख्वाबनि जो ताबीर हुई. He asked, अल्लाह ॾिनो, are there any more patients? हुन अलाह ॾिनो खां पुछियो, छा कोई ॿियो मरीज़ आहे? No, there are no more patients, replied Aladdin. न ॿियो कोई मरीज़ न आहे, अलादीन ने जवाब ॾिनो. Okay, then call Dr. Sara so that we can go to the neighboring village and examine the patients there. ठीकु आहे, पोइ डॉक्टर सारा खे सॾियो त जीअं असां पाड़े वारनि ॻोठनि में वञी मरीज़नि जी चकास करियूं. After visiting 2 nearby villages, Jamil dropped Sara at her house where her 2 young children were waiting for her. ॿिनि वेझनि ॻोठनि जे दौरे खां पोइ जमील सारा खे पंहिंजे घर छॾियो जिते संदसि ॿ ॿार उन जो इंतज़ारु करे रहिया हुआ. Jamil was very happy because Sara had hosted a successful seminar for the village women and guided them to improve their personal and family health and hygiene. Jamil तमामु घणो ख़ुशि हो छो त सारा ॻोठाणे औरतुनि जे लाइ कामयाबु सेमिनार मुनक़िद करायो हो त जीअं उन्हनि जी ज़ाती ऐं ख़ानदान जी सिहत ऐं सिहत जे उसूलनि जी रहनुमाई करे सघिजे. He then drove home in his small jeep, satisfied with the day's work. सॼे ॾींहं जे कम मां मुतमिन थी पोइ हू पंहिंजे नंढी जीप हलाईंदे घर वियो. Come on, let's have lunch, said his wife with a beaming smile. अचो मानी खाऊं, संदसि घर वारीअ मुस्कुराईंदे चयो. Lunch? You mean you people have not had lunch as yet? He exclaimed. मानी? तव्हांजो मतिलबु आहे त तव्हां अञा ताईं मानी न खाधी आहे, हुन हैरान थी चयो. No, we were waiting for you, said his parents simultaneously. न, असां तुंहिंजो इंतज़ारु करे रहिया हुआसीं, वालिदैन चयुसि. Okay, then let's have lunch together. Everyone washed their hands one by one and moved towards the dining table. ठीकु आहे, पोइ अचो त गॾिजी मानी खाऊं था. हिकु हिकु करे सभिनी हथ धोता ऐं खाधे जी मेज़ तरफ़ वधिया. At night, Jamil lay on his charpai in the middle of the yard under the cool moonlight sky and thought about the long journey of his life and all the hardships that he, his sister Sarah, and their family had borne to fulfill their dreams. He felt truly grateful and blessed. रात जो जमील विच पधर में चांदोकीअ सां रोशन आसमान जे हेठां पंहिंजी खट ते सुम्हियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जे डिघे सफ़र ऐं उन्हनि तकलीफ़ुनि जे बारे में सोचे रहियो हो जेकी उन संदसि भेण ऐं संदसि ख़ानदान उन्हनि जे ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ बर्दाश्त कयूं. हू सचपच शुक्रगुज़ार हुयो जो उन ते अल्लाह जो करम थियो. थैंक यू.